ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि मधुबन जी महिमा। 29-77 जा महावाक्य आहिनि। बाप दादा चवनि था सभी सदा ख़ुशि आहियो न। जो टिनिनि कालनि जे राज खे ॼाणे वियो आहे त राज़ी थी विया आहियो न। कॾहिं बि कोई नाराज़ थींदो आहे अर्थात ड्रामे जे राज खे भुलिजी वेंदो आहे। अगरि तव्हां कॾहिं बि नाराज़ थींदा आहियो, जीवन में कॾहिं बि कोई ॻाल्हि अचे त माण्हू कंहिंसां न कंहिंसां या कॾहिं कॾहिं त भॻवान सां ई नाराज़ थी वेंदो आहे। त अगरि असां नाराज़ थियूं था त मतिलबु असां ड्रामा जे राज खे नथा सम्झूं। जो सदा ड्रामा जे राज खे टिनिनि कालनि खे ॼाणंदो आहे उहो सदा राज़ी रहंदो आहे। नाराज़ हुजण जो कारण आहे राज खे न ॼाणणु। टिनिनि कालनि जे ज्ञाता ठहिण वारनि खे त्रिकालदर्शी चइबो आहे। त हाणे त असां सभु कुझु ॼाणे विया आहियूं न। हाणे अगरि असां सां कुझु बुरो थिए थो, बीमारी थिए थी त बाबा असांखे कर्मनि जी गति ॿुधाई अथई। जीअं असांजा अहिड़ा अहिड़ा कर्म आहिनि जंहिंजे कारण असां दुख भोगूं था। हा त असां त हाणे त कॾहिं न चईंदासीं न मूंसां ईअं छो थो थिए, मां बीमार छो थियमि, हिन मूंखे ईअं छो कयईं, मूंसां ईअं छो थियो, हिन मूंखे ईअं छो चयईं, मूंसां ॾाढो हिन बुरो कयो अथई। हाणे त असांखे कंहिंजे लाइ बि कॾहिं कोई शिकायत बि न हुजणी खपे। इहो कॾहिं थींदो, कॾहिं थींदो, इहो ईअं छो न थियो। त असांखे कर्मनि जी गति जो बि नॉलेज आहे, टिनिनि कालनि जो बि पतो आहे। हाणे अगरि दुनिया में आए दिन किथे बारिश थी पए, तूफ़ान थो अचे, गर्मी में ठंडी थी लॻे, एॾी बीमारियूं थी थियनि त असांखे पतो आहे हाणे स्वर्ग अचण वारो आहे, हीअ दुनिया बदिलण वारी आहे। त असांखे सभु राज भॻवानु ॿुधाए छॾियो अथई स्वयं। त असां कहिड़ी बि ॻाल्हि सां, कहिड़े बि मनुष्य सां कॾहिं बि नाराज़ न थी सघंदा आहियूं। सदा राज़ी ऐं ख़ुशि रहणो आहे। मधुबन निवासी अर्थात सदा ख़ुशि ऐं राज़ी रहणु। बाबा चईंदा आहिनि असां सभु मधुबन निवासी आहियूं। ज़रूरी न आहिनि मधुबन में रहण वारा मधुबन निवासी आहिनि। इहा तव्हां ईअं न सोचो मां घर में या सेंटर ते रहां थी, सोचो मां आहियां मधुबन निवासी, इहा मां सेवा स्थान ते थी रहां। त सदा ख़ुशि ऐं राज़ी रहणो आहे। ॿियनि सां नाराज़ थियणु अर्थात पंहिंजे खे राज ॼाणण जी स्टेज सां हेठि लाहिणु। ॿियनि खां नाराज़ थियणु अर्थात ॿियनि खां नाराज़ थियणु अर्थात ॿियनि खां नाराज़ थियणु अर्थात पंहिंजे खे राज ॼाणण जी स्टेज सां हेठि अचणु। अगरि असां ॿियनि सां नाराज़ थींदा आहियूं मतिलबु असां हुन राज खे नथा सम्झी सघूं। तख़्त छॾे करे हेठि ईंदा आहियो तॾहिं नाराज़ थींदा आहियो। त असांखे कॾहिं बि पंहिंजो तख़्त छॾे करे हेठि न अचिणो आहे। त असां हर ॻाल्हि खे सम्झी वठंदासीं कि अच्छा इहे हिन करे ईअं कयो अथई, त असां कॾहिं बि नाराज़ साक्षी थी करे बाबा सां गॾु हर ॻाल्हि ॾिसां न त बाबा हर ॻाल्हि राज सम्झाए वठंदो। त असां कॾहिं कंहिंसां नाराज़ थींदासीं न कि हीअं छो थो चए। त्रिकालदर्शी अर्थात नॉलेजफुल। नॉलेजफुल जी स्टेज हिकु तख़्त आहे। नॉलेजफुल जी स्टेज हिकु तख़्त आहे, ऊचाई आहे। बाबा चवनि था हाणे असांखे ज्ञान मिले थो न, अगरि असां बुद्धि में ज्ञान खे धारण करे हलंदासीं न त जीअं असां ऊचाई ते हिन सृष्टि ते हलूं था, कॾहिं बि कंहिंसां नाराज़ न थींदासीं। जेसि ताईं तख़्त खे छॾे करे जॾहिं हेठि ईंदा आहियो तॾहिं नाराज़ थींदा आहियो। त जहिड़ो स्थान ओड़ी स्थिति थी वेंदी आहे। त अगरि असां दुनिया में अची करे दुनिया जी दृष्टि, दुनिया जे ॻाल्हियुनि खे ई उन रीति ई ॾिसंदासीं, देहभान में अची करे पुराणी रीति, त असांजी स्थिति बि ओड़ी थी वेंदी। ऐं अगरि असां पंहिंजी स्थिति खे बाबा जीअं असांखे ज्ञान ॾिनो अथई, अगरि हुन ज्ञान खे बुद्धि में रखी करे अगरि असां हर ॻाल्हि ॾिसंदासीं त असांजी स्थिति बि सदा ऊची रहंदी। मधुबन खे स्वर्ग भूमि चइबो आहे। इहे त मञंदा आहियो न, मधुबन स्वर्ग जो मॉडल आहे। त स्वयं में माया, त स्वर्ग में माया ईंदी आहे छा? इन जी बि अवज्ञा थियणी खपे छा?
माया छा आहे? स्वर्ग में माया जो ज्ञान बि न हूंदो असांखे, स्वर्ग में माया जो ज्ञान बि न हूंदो असांखे। त स्वर्ग में माया हूंदी ई न, त जॾहिं असां चईंदा आहियूं कि मधुबन त स्वर्ग आहे, त स्वर्ग में माया कीअं अची सघंदी आहे? हिन भूमि खे साधारण सम्झण जे कारण, हिन भूमि खे साधारण सम्झण जे कारण माया ईंदी आहे। त मधुबन वरदान भूमि के साधारण स्थान न समझो, मधुबन जी स्मृति भी समृद्धि ॾियाराईंदी आहे। बाबा चई न कॾहिं बि तव्हांजी स्थिति हेठि मथे थिए न त सदा सोचो मां मधुबन निवासी आहियां, मधुबन खे यादि करो, मधुबन में बाबा खे यादि करो। अगरि मथे ताईं बुद्धि नथी वञी सघो निराकारी दुनिया में, अव्यक्त वतन में, त मधुबन में बाबा खे यादि करो। मधुबन में जो अनुभव तव्हां कयो आहे हुनखे यादि करो। त मधुबन वरदान भूमि खे साधारण न सम्झो, मधुबन जी स्मृति बि असांखे शक्ति ॾियाराईंदी आहे। मधुबन में रहण वारा फ़रिश्ता हुजणा खपनि। मधुबन जी महिमा अर्थात मधुबन निवासियुनि जी महिमा, मधुबन जी दीवारुनि जी महिमा त न आहे न। मधुबन चईंदा आहियूं त हुते जेका कंस्ट्रक्शन थियल आहे उन जॻह जो उहा थोरी, हुते रहण वारनि जी महिमा आहे। त असां सभु मधुबन निवासी खे सॼी दुनिया के नज़र सां ॾिसंदी आहे। विश्व हाणे ताईं बि यादि जे रूप में केतिरी ऊची नज़र सां ॾिसंदी आहे न। त बाबा चवनि था भक्त बि मधुबन निवासियुनि जा गुण ॻाईंदा आहिनि, ब्राह्मण परिवार बि ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि। त अॼु बाबा जी मुरली मधुबन जे लाइ आहे। त मधुबन खे यादि करे असांखे बि ओड़ो ठहिणो आहे। ज़रूरी न आहे मधुबन में रही करे ई ठहूं। अगरि तव्हांजी बि एतिरी ऊची नज़र थिए त फ़रिश्ता थी वेंदव न। त जॾहिं असां मधुबन खे माण्हू एॾी ऊची नज़र सां ॾिसंदा आहिनि त असां बि सोचो असां बि मधुबन निवासी आहियूं त असांजी बि ओड़ी ऊची स्थिति बि थी वेंदी। मधुबन निवासी यज्ञ निवासी बि थी वेंदा आहिनि। मधुबन निवासियुनि खे यज्ञ निवासी बि चइबो आहे। यज्ञ में रहण वारनि खे पंहिंजी आहुति विझणी हूंदी आहे, जॾहिं पोइ तॾहिं ई ॿिया बि फॉलो कंदा। यादगार जे यज्ञ में बि आहुति सफल तॾहिं थींदी आहे जॾहिं मंत्र जपदा आहिनि। मतिलबु ॾिसो यज्ञ में बि माण्हू स्वाहा कंदा रहंदा आहिनि ऐं मंत्र जपदा रहंदा आहिनि, है न। त असांखे बि छा करिणो आहे, कहिड़ो मंत्र जपणो आहे? असांखे कुझु मुख सां न जपणो आहे, असांखे मनमना भव जे मंत्र में स्मृति स्वरूप रहणो। मनमना भव जो जेको मंत्र आहे न, हिते बि सदा मनमना भव मंत्र स्मृति में रहे, तॾहिं आहुति सफल थी वेंदी कि मां आत्मा आहियां। बाबा खे यादि करे पंहिंजे सभु अवगुणनि जो स्वाहा करो, तॾहिं आहुति सफल थी वेंदी। मधुबन निवासी त निरंतर मंत्र में स्थित थियण वारा आहिनि न। सिर्फ़ु चइणो न आहे, लेकिन मंत्र स्वरूप थियणो आहे। हा मां आत्मा आहियां, बाबा जी संतान। त मंत्र स्वरूप थियणो आहे असांखे। हाणे त बाप रियलाइज़ेशन कोर्स ॾिनो अथई त पंहिंजे खे रियलाइज़ेशन करे चेंज कयो। सभी ठीकु आहियो? बाबा चवनि था सभी ठीकु आहियो? कोई ठीकु चईंदो आहे त बाप दादा खे चईंदा आहिनि मुख में गुलाब। अगरि तव्हां चओ था हा बाबा मां ठीकु आहियां, त बाबा असांजे मुख में छा था विझनि? अॼु गुलाब। चइण बि ठीकु, चइण सां बि ठीकु थी वेंदा आहियूं न कॾहिं कॾहिं। अगरि असां चऊं मां ठीकु न आहियां, मां दुखी आहियां, मां बीमार आहियां, त उहो ॿियो वधंदी आहे। त बाबा चईंदा आहिनि चइण सां बि ठीकु थी वेंदो आहे। कमी खे बार बार सोचण सां कमी रहिजी वेंदी आहे। कमी खे ॾिसंदे ख़तमु कंदा वञो। चेक करण सां गॾु गॾु चेंज बि करो, बाबा चवनि था। हाणे कल्ह बाबा चई न आहुति विझणी आहे, अॼु बि बाबा चवनि था रोज़ पंहिंजी पाण खे चेक करे न, जो बि उल्टो सुल्टो कमी कमज़ोरी हुजे उहो बाबा खे यादि करे, ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे ॾेई छॾो। ॿियो ख़ुदि खे चेंज बि करो। कोई कमाल करे ॾेखारणी आहे। एतिरे समय में जेतिरो बि साथ मिलियो आहे,
कमाल कई आहे न, बाबा जो एॾो साथ मिलियो आहे त कमाल कई आहे। कोई अहिड़ो कमु करो जो कमाल जो गायन थी वञे, या कंदे हुए बि भुलिजी वेंदा आहियो। पंहिंजे खे सदा गुण मूर्त ॾिसंदे हुए ऊंची स्टेज में स्थित रहो। मां केरु आहियां? गुण मूर्त आत्मा आहियां। मां उहा आत्मा आहियां जो परमात्मा खे ॼाणंदी आहियां। त पंहिंजे खे सदा गुण मूर्त ॾिसंदे हुए ऊंची स्टेज में स्थित रहो, हेठि न अचो। सदा पंहिंजे की मां केरु आहियां, कंहिंजी संतान आहियां, हाणे मां छा थी करां, त हिन खे यादि करे पंहिंजी स्टेज ऊंची रखो, हेठि न अचो। ॿुधायो न कि जो रॉयल फैमिली जा ॿार हूंदा आहिनि उहे कॾहिं धरती ते मिटी ते पांव न रखंदा आहिनि। हिते देहबान मिट्टी आहे, बाबा चवनि था, हिन में हेठि न अचो। देहबान अर्थात सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा जी यादि में रही करे हर कर्म करो। मां बाबा जो ॿार आहियां, ये सम्झी करे कमु करो। मां बाबा जो स्टूडेंट आहियां, मां बाबा सतगुरु जो फॉलोअर आहियां। अगरि असां देहभान में ईंदासीं न, अर्थात देह जे नाम रूप में ईंदासीं, मां फलानी जी पत्नी आहियां, मां फलानी जी माँ आहियां, मां फलाने जो पति आहियां, मां फलाने जो पीउ आहियां, मां फलाने जी नुंहुं आहियां, मां फलाने जो सहुरो ससु। अगरि हिन स्मृति में अचूं था न असां, त सम्झो पाण देहभान जी मिट्टी में पैर रखी छॾियो। ऐं अगरि असां ॿियनि सां संबंध निभायूं था ख़ुदि खे आत्मा सम्झी करे, त असां देही अभिमानी स्थिति में आहियूं। त देह अभिमान मिट्टी आहे, देहभान मिट्टी आहे, हिन में हेठि न अचो, हिन मिट्टी सां सदा दूर रहो। संकल्प में भी देह अभिमान अची वियो, अर्थात मिट्टी ते पांव रखियो। संकल्प में भी देहभान आयो, अर्थात मिट्टी ते पांव रखियो। वाचा कर्मणा में अचण, अर्थात मिट्टी खाई छॾी। अगरि तव्हां माउ ठही करे, भेण ठही करे, पति पत्नी ठही करे अगरि तव्हां कुझु ॻाल्हायो, हिकु माउ ठही करे तव्हां ख़ुदि खे माउ सम्झी करे ॻाल्हायो, ख़ुदि खे पीउ सम्झी करे ॻाल्हायो, ख़ुदि खे फलानो फलानो सम्झी करे ॻाल्हायो, वाचा में आयो, हुन रीति कमु कयो कि मां हिकु माउ पंहिंजे पुट जे लाइ, हिकु पीउ पंहिंजे ॿारनि जे लाइ कमु थो करां, त सम्झो तव्हां मिट्टी खाई छॾी। हिकु त माउ ठही करे अगरि कर्म करो था या ॻाल्हायो था त मिट्टी, ख़ुदि खे माउ सम्झो त तव्हां मिट्टी में पैर रखी छॾियो। अगरि तव्हां माउ सम्झी करे ॿियनि सां ॿारनि सां ॻाल्हायो, कमु कयो कि मां हुनजी माउ आहियां, इन करे मूंखे करिणो ई आहे, त सम्झो तव्हां मिट्टी खाई छॾी। रॉयल फैमिली जा ॿार कॾहिं बि मिट्टी न खाईंदा आहिनि। सदा स्मृति रहे कि ऊच ते ऊच बाप जे ऊंची स्टेज वारा असां ॿार आहियूं। मां आत्मा आहियां। आत्मा जी स्मृति में अची करे घर गृहस्थी जो कमु करो। मां बाबा जे ॿारनि जे लाइ कमु थी करां, बाबा जे ॿारनि सां ॻाल्हायां थी। त बाबा चवनि था सदा स्मृति ऊची रहंदी न, ऊचे ते ऊचे बाप जे, मां बि ऊची ते ऊची ॿार आहियां, त स्थिति बि ऊची रहंदी, त हेठि नज़र न ईंदी। पुराणेपन त स्वप्न खां बि, स्वप्न में बि ख़तमु थी वञिणो खपे। पुराणोपन असांखे, पुराणोपन स्वप्न में बि ख़तमु थियणो खपे। असांखे सपने में बि यादि हुजे मां आत्मा आहियां, बाबा जो ॿारु आहियां, हिन सृष्टि ते मां ईश्वर सेवा जे निमित्त आहियां। त जो योगी तू आत्मा, ज्ञानी तू आत्मा हूंदो न, हुन जो स्वप्न बि नई दुनिया, नए जीवन जा हूंदा। असां रोज़ बाबा खे यादि करे सुम्हंदासीं न, त असांखे सपना बि नई दुनिया ऐं नई जीवन जा हूंदा। ॿियो असांजा जेका सपना हूंदा आहिनि उहे सॼे ॾींहं जे आधार ते हूंदा आहिनि। असां सॼो ॾींहुं केतिरो बाबा जी यादि में रही करे, नई दुनिया नए जीवन जी यादि में रही करे, स्मृति में रही करे हलूं था, उन अनुसार असांजा सपना बि हूंदा। जॾहिं स्वप्न ई बदिली वियो त संकल्प जी ॻाल्हि ई न आहे।
जॾहिं स्वप्न ई बदिली वियो त संकल्प थी त ॻाल्हि ई न, संकल्प बि बदिली वेंदा। मधुबन निवासियुनि जा स्वप्न बि श्रेष्ठ हूंदा। मधुबन निवासियुनि जा स्वप्न बि श्रेष्ठ हूंदा। त बाबा अॼु असांखे चवनि था कि सपना ही चेंज थी विया त संकल्प बोल कर्म त आपे ई चेंज थी विया। मतिलबु ॾिसो, सपना लास्ट स्टेज आहे। पहिरियों त बाबा असांखे चई बोल कर्म खे कंट्रोल करो, पोइ संकल्प खे कंट्रोल करो, पोइ असांजा सपना बि ओड़ा थी वेंदा। बाप दादा बि उन ई नज़र सां ॾिसंदा आहिनि ॿारनि खे कि मुंहिंजा ॿारनि जा सपना बि ॾाढा श्रेष्ठ हुजणा खपनि। मधुबन निवासी नाम जी महिमा आहे त अंत समय ताईं बि नामधारी, वृंदावन खे मधुबन चईंदा आहिनि न। ॾिसो त ॾिसो, हाणे असांजो चैतन्य मधुबन मतिलबु छा आहे, उनजो यादगार भक्ति मार्ग में बि वृंदावन मधुबन मशहूरु थी वियो आहे, नाम सां मशहूरु थी वियो आहे। भले कमु ओड़ो न आहे, सिर्फ़ु नाम ते पंहिंजो शरीर निर्वाह कंदा आहिनि न। हाणे त ॾिसो असां कहिड़ा ब्राह्मण पक्का आहियूं, ऐं असांजो ब्रह्मण नाम दुनिया में हाणे केॾो माण्हू हुन नाम सां केॾो कमाइनि था। हाणे असांजो मधुबन केॾो ऊंचो आहे, केॾो ऊंचो स्थान आहे न, महान स्थान। त हिन मधुबन जे नाम सां बि वृंदावन में केॾी कमाई थी थिए। त मधुबन निवासियुनि जो नाम ई महान आहे। ॾिसो असां हेॾा हाणे संगम युग ते एॾो ऊंचो कार्य करायो अथई बाबा असांखां, जंहिंजो हाणे बि कलयुग में नाम सां केॾी कमाई थी थिए। अॼु माण्हू कृष्ण ठही वञे त बि केॾी कमाई थो करे वठे सिर्फ़ु नाम सां। जॾहिं नाम जी एतिरी महिमा आहे त स्वयं स्वरूप में छा हूंदा। हाणे चैतन्य में असां स्वरूप में आहियूं, ऐं भक्ति मार्ग में नाम सां ई कमाई थींदी रहंदी आहे। अच्छा, सभी संतुष्ट आहियो न? बाबा पुछनि था, बाबा पुछनि था सभी संतुष्ट आहियो न? अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो